नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद समेत मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा मिडल स्कूल खुली विया आहिनि। तक़रीबन 8 महीने खां पोइ तदरसी अमल बहाल थी वियो, पर सिंध जा मिडल स्कूल अञा ताईं बंदि आहिनि। मुल्क में ॿिए मरहले जे तहत 6 खां 8 क्लास जे ॿारनि जूं तइलीमूं सरगर्मियूं बहाल थी वियूं। इन हवाले सां स्कूल इंतिज़ामिया ऐं तइलीम खाते पारां SOPs तहत इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। ॿारनि जे लाइ मार्क्स पाइण ऐं क्लासनि में समाजी विथी खे लाज़मी करार ॾिनो वियो। गुंजाइश जे हिसाब सां हिक क्लास में 3 खां वधीक ॿार जे वेहण जी इजाज़त न हूंदी। वधीक शागिर्द वारनि क्लासनि में ॿार खे 2 ग्रुपनि में मुतबादिल ॾींहं में घुरायो पियो वञे। उस्ताद रोज़ाने जे बुनियाद ते ॿारनि जी क्लासनि में कोरोना खां बचाव जे लाइ आगाही ॾींदा ॿारनि खे स्कूलनि में हिक ॿिए सां हथ मिलाइण खां मना कयो वियो। हथ धोइण जी हिदायत कई वई। तइलीम खाते जूं मुख़्तलिफ़ टीमूं स्कूलनि में वञी SOPs ते अमल कराइण जो जाइज़ो वठी रहियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।